अपडेट कंदालू सांगड़ मां ॻोठ शाह सिकंदराबाद में 10 घरनि खे बाहि लॻी वई आहे। घरनि में पियल अलाह ताला सड़ी रखी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि ॿियारो मददगार वेठल आहिनि। तव्हांखे सांगड़ मां ख़बर ॾियूं पिया ॻोठ शाह सिकंदराबाद में 10 घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण करे अलाह ताला सड़ी रखी वियो, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि ॿियारो मददगार वेठल आहिनि। ख़बर असां शेयर कयूं पिया। ख़बर आहे सांगड़ वेझो ॻोठ शाह सिकंदराबाद में 10 घरनि खे बाहि लॻी वई आहे। घर में पयल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। राब्तो कयो आहे सांगड़ में एडी कुंबर सां। एडी आगाह कजो। जी बिशारत सांगड़ वेझो आहे ॻोठ सिकंदराबाद, जिते 10 घरनि खे जेका ओचितो बाहि वकोड़े वई। ॾिसंदे ई ॾिसंदे 10 घर जेके से बाहि जी लपेट में अची रखी विया आहिनि, जंहिंमें पोरियत आहे हाजी ख़ुदा बख़्श बिरोही, वाहिद बख़्श बिरोही, इलाही बख़्श बिरोही, हाजी गुल हसन, मोहम्मद मुराद, अली बख़्श, अमीर बख़्श, खमीसे ऐं बिरोही जा जेके घर आहिनि उहे सड़ी विया आहिनि। घरनि में पियल ॾाज, कणक, लखे रुपए जी माली जो सामान जेको आहे सो सही रख में तब्दील थी वियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो जेको आहे सो देरि पहुतो, तंहिं करे बाहि ते ज़ाब्ते अचण में ॾाढियूं ॾुखियाई थियूं ऐं हवा जो बि जेको आहे सो तेज़ हलण करे बाहि ते ज़ाब्ते अचण जे लाइ तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिसणी थियूं ॻोठाइण खे। जॾहिं त 10 घर जेके से बाहि जी लपेट में अची विया आहिनि, मतासिर खुलियल आसमान हेठि वेठल कंहिं बि अञा ताईं साफ़ न लॻी आहिनि। महिरबानी जी अपडेट करण लाइ।